लिखे तो 4 साल खां मुंहिंजी दोस्ती हुई, 4 साल दोस्त रहियो। हाणे उहो दोस्त मूंखे हाणे ॾिठो थो करे, नज़रअंदाज थो करे, रवैया चेंज करे वियो आहे, ॻाल्हाइण एॾो ख़राब तरीक़े जो। मूंखे ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे, तोखे ॻाल्हि कीअं सम्झ में ईंदी? हा, तूं उनजे आॾो पेर जे पादर जे बराबरि आहे त तोखे ॻाल्हि कीअं सम्झ में अचे? तव्हां अॻिलनि जे आॾो अहिड़ा थी वेंदा आहियो जो पंहिंजी हक़ीक़त कमज़ोरी तव्हां ॾेई वेंदा आहियो, हक़ीक़त वारी कमज़ोरी जेके ॾियणु न घुरिजनि। हो अॻिले जी मर्ज़ी आहे त तोखे कहिड़े तरीक़े सां हलाए, हुनखे हर फन आहे। अॻिले जी मर्ज़ी आहे त तूं केतिरो दम वारो इंसान आहे, तुंहिंजो हो पाणी कशे वियो आहे, तूं हुनजे आॾो हिकिड़ो फालतू जे मिसाल, लूसी कुते जे मिसाल आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, हिन खां बहितर आहे त तूं हुनजे आॾो कुझु थी न। अॻिलो जेकॾहिं अहिड़ा रूप थो ॾेखारे त तूं पंहिंजे कमनि में पाण खे मसरूफ़ कर, कारोबार खे टेप ॾे, स्कूल थो पढ़े त पंहिंजी तालीम खे टेप ॾे, पंहिंजे घर जे कमकारनि खे टेप ॾे, पंहिंजो पाण खे उभरण जे लाइ कुझु अॻिते जो सोच। बाक़ी जेकॾहिं इहे कीड़ा ॿियनि जा कढंदो ईंदे त ईअं ई सदमनि ऐं ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में रहंदो ईंदे।